वज़ा अमन फ़ौज जो फ़ैसिलो हुकूमत ऐं पार्लियामेंट कंदी। पाकिस्तान पंहिंजे सरहदुनि ऐं अवाम जी हिफ़ाज़त लाइ तयारु आहे। पाकिस्तान पॉलिसी ठाहिण में ख़ुदमुख्तियार आहे। फितनो पखेड़ींदड़ ख़ारजनि ख़िलाफ़ ऑपरेशन में 1667 दहशतगर्द मारिया विया आहिनि। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त फ़ौज सियासत में उलझण न थी चाहे। फ़ौज खे सियासत खां परे रखियो वञे। सियासी ॾोहारी, पेशेवर ऐं दहशतगर्द ग्रुप्स मुल्क में ॾोहनि ऐं स्मगलिंग रोकण में रुकावट बणियल आहिनि। अफ़गानिस्तान जा शर्त माना नथा रखनि। दहशतगर्दी जो ख़ात्मो अहम आहे। नून लीग पीपल्स पार्टी खां 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ मदद घुरी वरिती। फ़ैसिले लाइ 6 नवंबर ते पीपल्स पार्टी CC जो अहम इजलास सॾाए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी अॻवानी में नून लीग जो वफ़द सदर ज़रदारी ऐं मूंसां मिलणु आयो हो। नून लीग वफ़द 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ हिमायत घुरी। 27वीं आइनी तरमीम में आर्टिकल 243 में तरमीम जा नुक़्ता शामिल आहिनि। आर्टिकल 243 तहत सदर खे आर्मी, नेवी ऐं एयरफोर्स जे चीफ ऑफ स्टाफ जी मुक़ररी जा इख्तियार आहिनि। 27वीं आइनी तरमीम में NFC में सूबाई हिसे जो तहफ़्फ़ुज़ ख़त्म करणु शामिल आहे। तरमीम में आइनी अदालत जो क़याम, एग्ज़ीक्यूटिव मैजिस्ट्रेट्स जी बहाली, जजिस जे बदिलनि ऐं मुक़ररियुनि जा इख्तियार बि शामिल आहिनि। तालीम ऐं मनसूबाबंदी जे इख्तियारनि जे वफ़ाक़ खे वापसी ऐं इलेक्शन कमीशन जी मुक़ररियुनि ते डेडलॉक ख़त्म करण बि 27वीं आइनी तरमीम में शामिल आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी जे CC जो इजलास 6 नवंबर ते सदर ज़रदारी जे क़तर मां ॾह वापसी बाद तलब कयो वियो आहे। इजलास में पार्टी पॉलिसी तय कई वेंदी। आइन में तरमीम लाइ 2/3 जी अक्सरियत घुर्बल हूंदी आहे। जेसिताईं इतफ़ाक़ राय न थींदी, आइनी तरमीम नथी करे सघिजे। अवां सभिनी खे ख़बर आहे त गॾियल हुकूमत आहे। समूरा फ़ैसिला गॾियल मुशावरत सां कया वेंदा आहिनि। आइनी तरमीम खां अॻु उन जी शक्ल ॻाल्हाइणु मुनासिब नाहे। तरक़ी ऐं रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जूं सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो सां गॾु कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। अहसन इक़बाल चयो त सखर हैदराबाद मोटरवे जल्द मुकमल कयो वेंदो। K4 मनसूबो जल्द मुकमल करणु वफ़ाक़ी हुकूमत जी तरजीह आहे। दुआ आहे त कराची पंहिंजी पुराणी अज़मत बहाल करे सघे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सरकार जी ख़ातिरी कराई आहे। उमेद आहे त ग्रीन लाइन फ़ेज़ 2 ते कमु जल्द शुरू थींदो। अॻूणे सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानी ॿाहिरे मुल्कनि सां मुआहिदनि जी पार्लियामेंट मां मंज़ूरी जो मुतालबो करे छॾियो। जारी कयल बयान में रज़ा रब्बानी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पार्लियामेंट खे माज़ूर करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां थियल मुआहिदनि बाबति को मसइलो बहस हेठि न आयो। नई पार्लियामेंट खे आगाह कयो वियो। अमेरिका सां परॾेही पॉलिसी जे रुख़ में तब्दीली ऐं अमेरिकी सदर सां थींदड़ मुलाक़ातुनि बाबति बि पार्लियामेंट खे कुझु न पियो ॿुधायो वञे। मादनियात ऐं ॿियनि कुदरती वसीलनि बाबति अमेरिकी कंपनियुनि सां थियल या थियण वारा मुआहिदा बि पार्लियामेंट अॻियां पेश न कया विया आहिनि। रज़ा रब्बानी चयो त ग़ज़ा फ़ौज मोकिलण बाबति वज़ीर मीडिया ते ॻाल्हाए रहिया आहिनि। अफ़गानिस्तान जे मामले ते बि पार्लियामेंट ख़ामोश आहे। पार्लियामेंट खे किरदारु अदा करणो पवंदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ में देर जा सबब साम्हूं अची विया। ज़रियनि मूजिबि नून लीग जो वक़्त खां अॻु इलेक्शन कराइण जो मुतालबो बेतमादी रिथ जमा कराइण में देर जो सबबु आहे। नून लीग जो मुतालबो आहे त वक़्त खां अॻु चूंडूं करायूं वञनि। पीपल्स पार्टी जो असेंबली मुद्दो पूरो करण जो इसरार डेडलॉक जो सबबु आहे। मौजूदा असेंबली जो मुद्दो जुलाई 2026 में ख़त्म थी वेंदो। ऑडियो लीक केस इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस बाबर सत्तार जी अदालत मां जस्टिस आज़म ख़ान जी अदालत मुंतक़िल। जस्टिस बाबर सत्तार जी सिंगल बेंच ख़त्म थियण सबबि नजम साकिब ऐं बुशरा बीबी जो ऑडियो लीक केस जस्टिस आज़म ख़ान जी अदालत मुंतक़िल कयो वियो। सुभाणे जस्टिस आज़म ख़ान केस जी ॿुधणी हलाईंदो। बुशरा बीबी ऐं अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे पुटु नजम साकिब जी दरख़्वास्तुनि ते सुप्रीम कोर्ट स्टे ऑर्डर जारी कंदे इस्लामाबाद हाई कोर्ट खे वधीक कार्रवाई खां रोके छॾियो हो। अलीमा ख़ान जा 7हों भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी थी। अलीमा ख़ान ऐं संदसि वकील अदालत आरो पेश न थिया। अदालत अलीमा ख़ान जा 7हों भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। संदसि बैंक अकाउंट मुंजमद करण बाबति बि रिपोर्ट अदालत आरो पेश कई वई। ॿुधणी 6 नवंबर ताईं मुलतवी। अलीमा ख़ान समेत 11 जवाबदारनि ख़िलाफ़ सादिकाबाद थाणे ते केस दाख़िल आहे। लाहौर जे इलेक्शन ट्रिब्यूनल वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ इलेक्शन दुरुस्त करार ॾेई छॾी। महर शराफ़त अली जी पिटीशन रद्द। महर शराफ़त PP 159 ते मरियम नवाज़ जी कामयाबी खे इलेक्शन खे ट्रिब्यूनल में चैलेंज कयो हो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त टैक्स निज़ाम ऐं तवानाई समेत ॿियनि शोबनि में सुधारा आंदा पिया वञनि। मुल्क में माशी इस्तेहकाम अची वियो आहे। असांजो हदफ़ जटादार माशी इस्तेहकाम यकीनी बणाइणु आहे। जटादार माशी इस्तेहकाम लाइ सुधारा अणतर आहिनि। FBR चेयरमैन राशिद महमूद लंगड़ियाल चयो त वधीक टैक्स लॻाइण जी ज़रूरत न आहे।
हलंदड़ साल टैक्स असासन में 18% वाध थी आहे। टैक्स ॾींदड़नि जो अंग वधी 59 लख थी वियो आहे। तवानाई बारे वज़ीर अवैस लगारी चयो त 18 महीननि दौरान बिजली जी क़ीमत में ₹10.5 रुपया फ़ी यूनिट ताईं लाथ आई आहे। नुक़सान में हलंदड़ पैदावारी यूनिट जी नीलामी करे 48 अरब रुपयनि जी बचत कई। गज़ा में अमन मंसूबे ते मुशावरती इजलास अॼु इस्तांबुल में थींदो। 8 मुल्कनि जा परॾेही वज़ीर इजलास में शिरकत कंदा। इसहाक डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। इजलास में सऊदी अरब, कतर, UAE, इंडोनेशिया, उर्दन ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। गज़ा जंगबंदी ते अमल दरामद ऐं इंसानी इमदाद जी फ़राहमी जे हवाले सां हिकमत अमली तय कई वेंदी। परॾेही वज़ारत तर्जुमान मूजिबि पाकिस्तान गज़ा जंगबंदी मुआहिदे ते अमल दरामद ते ज़ोर ॾींदो। पाकिस्तान एटमी तजुर्बा कंदड़ मुल्कनि में शामिल आहे। उत्तर कोरिया ऐं पाकिस्तान एटमी तजुर्बा करे रहिया आहिनि, पर उन बाबति अव्हांखे कुझु न ॿुधाईंदा। असांखे एटमी हथियारनि जो तजुर्बो करणो पवंदो, कीअं ख़बर पवंदी त उहे कमु कनि था या न। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो अमेरिकी TV खे इंटरव्यू। अमेरिकी सदर ट्रम्प चयो त असां वटि कंहिं बि मुल्क खां वधीक एटमी हथियार आहिनि। मां सम्झां थो त असांखे एटमी हथियार घटाइण बाबति कुझु करणु घुरिजे। रूसी ऐं चीनी सदरनि सां बि एटमी हथियारनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं कराची में यूनिवर्सिटी रोड ते फायरिंग, मिठियानी वासी नौजवान अब्दुल्ला पहमर क़त्ल। ॻोठु मूसा पहमर वासी नौजवान अब्दुल्ला ख़ानगी कंपनी में ड्यूटी कंदो हो। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। घर पहुचण ते कोरहाम। मक़तूल नौजवान जे पीउ मोहब्बत पहमर जो चवणु आहे त पुट खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान अब्दुल्ला पहमर दोस्त आसिफ चन्ना सां मखदूम बिलावल वञी रहियो हो। यूनिवर्सिटी रोड ते PSO पंप वटि सजाद ख़ासकेली आसिफ चन्ना ते फायरिंग कई। गोलियूं अब्दुल्ला पहमर खे लॻियूं, आसिफ चन्ना बची वियो। जवाबदार सजाद ख़ासकेली सां गॾु हिकु ॿियो साथी बि हो। आसिफ ऐं सजाद मखदूम बिलावल जा रहवासी आहिनि। ॿिन्ही ॼणनि विच में झेड़ो थियो हो।